नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां अवां जो मेज़बान शकील सुमरो। एक दफ़ो ॿीहर सिंध सुकाइण जी साज़िश इरसा तरमीमी एक्ट जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त 8 जुलाई ते ऐवान सदर में हिकिड़ो इजलास थिए थो पियो ऐं उन इजलास जे हवाले सां ख़ुदि इरसा जे अॻूणे चेयरमैन जो चवणु आहे त आइनी तौर ते ऐवान सदर खे को बि अख़्तियार हासिल न हो त इन क़िस्म जो जेको आहे इजलास घुरायो वञे जंहिंमें तरमीमुनि जी मंज़ूरी ॾिनी वञे। उन खां बाद में ऐवान सदर मां मिनट्स जारी कया वञनि था सूबनि ॾांहुं। 1991 जो जेको एकॉर्ड आहे, असां ॾिसूं त पाणी जो जेको मामिलो आहे सिंध ऐं पंजाब जे विच में, उहो एतिरो पुराणो आहे ऐं उन पुराणे जेको तकरार आहे, कॉन्फ्लिक्ट आहे 1859 खां वठी उन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका आहे आइन जी ऐं जेके ज़ाब्ता ठाहिया विया इंडस वाटर ट्रीटी खां वठी 1991 जे पाणी एकॉर्ड इरसा उन जी जेका आहे खुलियल तौर ते वायोलेशन थींदी रही आहे। इरसा तरमीमी एक्ट जेको आहे उन में सूबनि खे बराबरी जी नुमाइंदगी आहे ऐं हाणे जॾहिं निगरान हुकूमत में कैबिनेट जे तरफ़ां इहो मंज़ूर थियो त उन वक़्त जे सदर डॉक्टर आरिफ अलवी जेको आहे इन ते एतिराज़ वारिया ऐं उन खां बाद में ही इरसा तरमीमी एक्ट जे हवाले सां जीअं मां चयो त 8 जुलाई ते ऐवान सदर जिते प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी मौजूदु हुयो उते तरमीमुनि जी मंज़ूरी ॾिनी वई ऐं उन खां पोइ सूबनि जे तरफ़ां कहिड़ो एतिराज़ वारियो वियो। मुख़्तलिफ़ सवाल जेके आहिनि असांजे ज़हन ते तरी अचनि था पिया त छा 8 जुलाई वारो ऐवान सदर में जेका गॾिजाणी थी उहो इजलास आइनी हुयो। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जो आइनी इदारे में तरमीम करण सां कहिड़ो वास्तो हो? सदर कहिड़े अख़्तियार हेठि तरमीम जी मंज़ूरी ॾिनी? छा सिंध हुकूमत ऐवान सदर में थियल गैर आइनी गॾिजाणी ते को एतिराज़ हिन वक़्त ताईं वारियो आहे? छा इरसा एक्ट में तरमीम करण आइन ऐं 1991 जे ठाह जी खुलियल भञकड़ी नाहे? 12 अगस्त ते इरसा चेयरमैन कहिड़े आइनी अख़्तियार हेठि वज़ारत खे यानी पाणी वारे मामलनि वारी वज़ारत खे ख़त लिखियो? इरसा तरमीमी एक्ट मंज़ूर थियण सां ख़ुदि पाणी जे माहिरनि जो चवणु आहे त अमली तौर ते इरसा जो वजूद ख़तम थी वेंदो। थापियल चेयरमैन सूबनि जी इजाज़त खां सवाइ फ़नी माहिर मुक़ररु करे सघंदो? इहे सवाल आहिनि जेके सिंध जी आवाम जे तरफ़ां हिन वक़्तु सिंध हुकूमत ऐं ख़ुदि जेके हुकुमरान जमायत पीपल्स पार्टी आहे, वफ़ाक़ी हुकूमत आहे, उन खां इहे सवाल जेके आहिनि अवाम जे तरफ़ां, सुञाण धुरियुनि जे तरफ़ां, मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि तरफ़ां थी रहिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में असांखे इन हवाले सां अहम इशू जेको हसास इशू आहे उन हवाले सां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी सिंध जा सदर आहिनि, सीनियर सियासतदान ऐं पार्लियामेंट्रियन आहिनि, सीनियर निसार अहमद खोड़ो साहब। निसार अहमद खोड़ो साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। रफ़ीक भुट्टो साहब सीनियर तजिए निगार, सीनियर सहाफ़ी, एग्जीक्यूटिव डायरेक्टर ऑपरेशन सिंध टीवी न्यूज़ ऐं इज़हार सुमरो साहब सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तजिए निगार आहिनि ऐं द इन्वेस्टिगेशन सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम आहे उन जा इंचार्ज आहिनि। शुरू कयूं था निसार अहमद खोड़ो साहब खां। निसार साहब, इरसा तरमीमी एक्ट सिंध के तमामु घणा एतिराज़ आहिनि। जीअं मां चयो त सिंध ऐं पंजाब में पाणी कॉन्फ्लिक्ट मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सिंध जे पाणी ते धाड़ो लॻंदो रहियो आहे। तव्हां पाण जेको आहे जॾहिं कालाबाग डैम जे ख़िलाफ़ एहतजाजनि में गॾु हुयो त उहो एहतजाज जारी हुयो त उन खां बाद में ग्रेटर थल एक्शन कमेटी क़ाइमु थी, पर थल कैनाल जेको आहे उहो क़ाइमु थी वियो। हिन वक़्तु इरसा तरमीमी एक्ट, मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे त छा ऐवान सदर खे, प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी के आइनी तौर ते इहो अख़्तियार आहे त इरसा जे तरमीमुनि जे हवाले सां को इजलास घुराए ऐं मिनट्स जेके आहिनि सूबनि ॾांहुं मणिया वञनि? मां सम्झां थो पहिरीं ॻाल्हि त आहे तव्हांखे इहो महसूसु थियणु खपे त पाणीअ जो मसइलो कोई 100 साल जो रहंदड़ मसइलो हुयो जंहिंमें वॾो ऐं वॾो एतिराज़ हूंदो त पाणी दरिया में आहे केतिरो। उहो किन जो वधीक फिगर्स हुया, किन जा घटि फिगर्स हुया, पर लामहला थियो वञी 1991 में जॾहिं हिते सिंध में जाम सादिक वारी हुकूमत हुई। उनजो वज़ीर हो मुज़फ़र शाह। नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई पंजाब में, उनजो वज़ीर हो शाह महमूद कुरैशी साहब ऐं कुझु ॿियनि सूबनि जा नुमाइंदा हुया जिन वेही 2 या 3 ॾींहंनि में हिकिड़ो अकॉर्ड साइन कयो जंहिंखे असीं वाटर अपोर्चमेंट अकॉर्ड 91 चऊं था।
उन अकाड में तमामु घणा तहफ़ुज़ात हुया जेको अञा बि पूरा थिया न आहिनि। सिंध जो मुतालबो हुयो त कोटड़ीअ खां हेठि 10 मिलियन एकड़ फुट पाणी वहंदड़ खपे, जेका उन अकाड में गारंटी न मिली। ॿियो वॾे में वॾो एतिराज़ जहिड़ो जेको शिक हुई उहा इहा ई त सूबनि खे पंहिंजे पंहिंजे पाणीअ जे हिसे मां स्टोरेज ठाहिण जी इजाज़त थी। ऐं टियों हुयो त वाटर डिस्ट्रीब्यूशन जो फार्मूला शॉर्टेजिस ज़माने में 10 डेली बेसिस ते। असां इन ते वॾा घणा बहस कया, असेंबलियुनि में बहस थिया, सेमिनार थिया, सभु कुझु थियो। अकाड साइन थी चुको, प्राइम मिनिस्टर जी सिग्नेचर बि थी चुकी हूंदी, सूबनि जे वज़ीर आलाउनि जी बि थी चुकी, वज़ीरनि जी बि थी चुकी, लागू थी वियो ऐं उनखे एक्ट जी शक्ल में शायदि पास बि कयो वियो। जहिड़ी हुकूमत हुई उन वक़्तु उहो पास थियो। असां हणंदे मारींदे वञी इहा ॻाल्हि ज़रूरु असां चईसीं त असांखे ॿियनि हिसनि ते एतिराज़ु आहे ऐं रहंदो, पर जेका पाणी जी डिस्ट्रीब्यूशन जो फार्मूला ठाहियो आहे उन ते अमल कयो वञे। पैरा 2 आहे शायदि जंहिंजे तहत इहो पाणी जी डिस्ट्रीब्यूशन जो मसइलो हो त पंजाब खे एतिरो पाणी, सिंध खे एतिरो पाणी, बलूचिस्तान खे एतिरो पाणी, कराचीअ खे एतिरो पाणी ऐं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि। इहो डिस्ट्रीब्यूशन जो फार्मूला हमेशह ज़ेरे बहस रहियो ऐं उन डिस्ट्रीब्यूशन जे फार्मूला खे अक्सर डिस्टर्ब बि कयो वियो, कॾहिं हिस्टोरिकल विर्छ जे नाले सां, कॾहिं 3 टियर जे नाले सां। पोइ उन पैरा 2 ते मनोअन अमल शायदि ई कॾहिं थियो हुजे, तंहिंजे करे असांजो इर्सा ते बि हमिलो रहियो हमेशह कि इर्सा फेयर प्ले नथी करे। उन खां पोइ अॻिते हलंदे हलंदे वरी 4 सूबनि जा नुमाइंदा त हुया, पर हिकिड़ो 5हों सूबो बि नुमाइंदगी उनखे मिली, 5वीं नुमाइंदगी बि मिली, जेको इतफ़ाक़ सां सिंध जो रखियो वियो। इन जे पुठियां बि कॉन्सेप्ट इहो हो त पाणीअ ते हमेशह पुछड़ीअ जो हक़ु हूंदो आहे, यानी लोएस्ट राइपेरियन जो पहिरियों हक़ु हूंदो आहे। तंहिंजे करे उतां जो हिकिड़ो नुमाइंदो उनखे चेयरमैन बि शायदि करे रखियो हो त उहो पंहिंजे प्रोटेक्शन करे पाणी जे हक़ जी हिफ़ाज़त करे। कुझु वक़्त खां पोइ वरी उहा ॻाल्हि बि घणो करे चेंज थी वई, या उन ते हाणे उन खां पोइ वरी थियो त साईं रोटेशन ते चेयरमैन थींदा, हर हिकु सूबे जो माण्हू रोटेशन ते चेयरमैन थींदो। मसइलो सिर्फ़ु इहो त पाणी मिले, ऐं पाणी मिलण ते असीं वॾा झेड़ा कयासीं। कालाबाग खे पाणीअ ते हमिलो सम्झोसीं, कालाबाग जे लाइ रोडनि रस्तनि ते निकितासीं, कालाबाग डैम जो ऐलान खे रद्द करायोसीं, चाहे उहो मियां नवाज़ शरीफ़ साहिब जी हुकूमत हुई, चाहे जनरल मुशर्रफ जी हुकूमत हुई। कालाबाग डैम थियण ते तवाज़े फाइनल थियो। असांजो प्राइम मिनिस्टर बि हो, मूंखे यादि पवे थो शायदि इहो चौधरी परवेज़ अशरफ साहिबु प्राइम मिनिस्टर, जंहिं वाज़े ऐलान कयो त कालाबाग डैम न ठहंदो। ऐं इन लिहाज़ खां असीं सभु थोरो घणो सबुर में आयासीं त हा इन इशू मां असांजी जान छुटी ऐं कालाबाग डैम न ठहियो। असां वरी उन्हनि जा ऑल्टरनेट ॿुधायासीं त तरबेला खां मथां बादशाह डैम ठाहियो, मनन डैम ठाहियो, कुझु बि ठाहियो, पर भली तव्हां स्टोरेज वधाए सघो था पाणीअ जी, लेकिन सिंध ते हमिलो न थिए, लोएस्ट राइपेरियन ते हमिलो न थिए। इन्हीअ मौक़फ़ ते असां सां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद साहिबा बि गॾु हुई। धरना बि हयासीं, जलसा बि कयासीं, जुलूस बि कढियासीं। ॿियो मसइलो हिते रफ़ा दफ़ा पंहिंजे जाइ ते थियो, पर इर्सा खां शिकायत यकीनन रही, इर्सा खां शिकायत यकीनन रही। इर्सा छा पई करे न पई करे, मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे त हेतिरनि सालनि खां पोइ, 100 साल खां पोइ जॾहिं 1991 जो अकाड ठहियो आहे त उन ते अमल थियणु खपे। डिस्ट्रीब्यूशन खे मैनेज करण जा तरीक़ा थी सघनि था के बि, पर जेका तव्हां सुवाल कयो त ऐवान सदर में गॾिजाणी थी हूंदी, पर ऐवान सदर तरमीम जी मंज़ूरी वारी ॻाल्हि न, उन बि वरी पार्लियामेंट ने मोकिलियो त पार्लियामेंट इन ते फ़ैसिलो करे।
छाकाणि त ज़रदारी साहिब जो पिणु इहो चवल आहे त पार्लियामेंट सुप्रीम आहे, इहो एक्ट जे सूरत में अचे या कंहिं बि सूरत में अचे, पार्लियामेंट खे फ़ैसिलो न हू मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे सवाल आहे त जेको हुते मिनट्स जारी थिया उहो ही त CCI में खणी वञणु खपंदो न, इन ते डिस्कस छा प्रेसिडेंट हाउस में थी सघे थो या प्राइम मिनिस्टर हाउस में थी सघे थो? डिस्कशन जेका बि थी, मीटिंग कंहिंजे रिक्वेस्ट ते थी, कंहिं प्रिज़ाइड कई, डिस्कशन जेका बि थी उन जा मिनट्स ठहणु खपनि, उन जा मिनट्स ठहणु खपनि। उहे मिनट्स थी सघे सूबनि खे मोकिलिया वञनि पंहिंजे कमेंट्स ॾियण जे लाइ, उहो को हथवी मंज़ूरी न आहे। सदर साहब माना तव्हां चओ था त प्रेसिडेंट हाउस में तरमीमुनि जे हवाले सां डिस्कशन गॾिजाणी थी सघे थी? डिस्कशन थी हूंदी, मां चयो कंहिंजे रिक्वेस्ट ते मीटिंग थी उहा मूंखे ख़बर न आहे, मीटिंग थी हूंदी, मीटिंग जेके रिक्वेस्ट ते थियणु खपे या आइन त आहे न, मौजूदु आहे न हिकिड़ो, तरमीम मंज़ूर न कई हूंदी ऐवान सदर, बिल्कुलु उहो पार्लियामेंट खे अख्तियार आहे। ख़तम। पर मुंहिंजो सवाल आहे, पाण हलूं था मिनट्स जी इज़हार साहब वटि, मुंहिंजो जवाबु तव्हां जी जी मां चयो बाबा डिस्कशन जॾहिं बि थिए थी त उनखे झंग में त कोन थी थिए न, उहा ऐवान सदर में थी थिए, उन ते डिस्कशन्स थियूं अचनि, प्रपोज़ल आया हूंदा, हीअं आया हूंदा, हूअं आया हूंदा, उनखे जेकॾहिं मिनट्स जी शकिल ॾेई अॻिते मोकिलिया विया आहिनि, इनखे मंज़ूरी नथो चई सघिजे। हा थी सघे थो मोकिलिया हुजनि पंजाब खे, थी सघे थो सिंध खे। मुंहिंजो वरी बि सवाल इहो आहे त आइनी तौर ते फोरम कहिड़ो आहे जिते डिस्कशन, CCI या प्रेसिडेंट हाउस? CCI में मोकिलण जो अख्तियार प्राइम मिनिस्टर खे आहे। CCI में इहा ॻाल्हि पहुचाई न वई आहे, ऐं फोरम जेकॾहिं कंहिं ॻाल्हि जो फ़ैसिले करण जो फोरम आहे त फाइनल अथॉरिटी, यकीनन मां सम्झां थो त काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट आहे, उस ताईं वञो ई न आहे, पार्लियामेंट में पहुतो ई न आहे, अञा कंहिं ॻाल्हियूं थियूं आहिनि, थी सघे थो स्टैंडिंग कमेटी में ॻाल्हियूं थी हुजनि, ऐवान सदर में ॻाल्हियूं थी हुजनि, प्राइम मिनिस्टर हाउस में ॻाल्हियूं थी हुजनि, पर उहा मंज़ूरी तेसि ताईं मंज़ूरी नथी चई सघिजे जेसि ताईं पार्लियामेंट उनजी इजाज़त न ॾे। इज़हार पोइ रफ़ीक साहब ॾांहुं हलो था। इज़हार साहब, तव्हां मिनट्स जे बारे में तव्हां वटि मालूमात कहिड़ी आहे? निसार साहब, तव्हां बिल्कुलु ठीकु ॻाल्हि कई त CCI में बि न आयो आहे मामिलो, पर हाणे हीउ जेको डॉक्यूमेंट आहे इन जो पेज 4 चए थो, जंहिंजे मथां लिखियलु आहे रिस्ट्रिक्टेड, ज़ाहिर आहे त इहो सेंसिटिव मैटर आहे। हिकिड़ो त हिन में पैरा 1 में लिखियलु आहे डिसीशन्स, पहिरें कॉलम में लिखियलु आहे डिसीशन्स, यानी हिन मीटिंग जा डिसीशन जेका ऐवान सदर में थी। ॿिए कॉलम में लिखियलु आहे त केरु हिनखे फॉलो कंदा या अप्लाई कंदा। मां हुन जा लफ़्ज़ पढ़ां थो, डायरेक्ट जेके एक्ट सां जुड़ियल आहिनि। हीउ जेको डिसीशन नंबर 2 आहे उहो चए थो त प्रेसिडेंट वॉज अप्राइज ऑन द नेसेसिटी ऑफ अमेंडमेंट्स इन एग्जिस्टिंग इरसा एक्ट, ही अप्रूव द प्रोपोज्ड अमेंडमेंट्स। ही प्रेसिडेंट हाउस जा मिनट्स आहिनि, उनजी कापी आहे, सदर साहब अप्रूव करे थो जेके हुन जा उसूली तौरु जीअं तव्हां चओ था त सदर अगरि रिकमेंड करे सजेशन ॾे, सदर फ़ैसिलो करे थो, मंज़ूरी ॾे थो। अच्छा, त हिन जो मतिलबु इहो आहे त छा सदर साहिब हिन जो ऑर्डिनेंस कढियो आहे? न, असांजो सवाल इहो न आहे। मुंहिंजो सुवाल त थी सघे थो न, जी सर, सुवाल थी सघे थो, बिल्कुलु थी सघे थो। सदर साहिब खे ऑर्डिनेंस कढण जो अख्तियार थी सघे थो हुजे, उहो प्राइम मिनिस्टर जे सिफारिश ते कढे थो या यूनिलेटरी पाण थो कढे। ऑर्डिनेंस इज़ द डिसीशन, मीटिंग इज़ नॉट अ डिसीशन। रफ़ीक साहब, तव्हां कीअं ॾिसो था? हिकिड़ो CCI आइनी फोरम आहे, सूबनि जेके मेंबर आहिनि उहो को फ़र्द न आहे, सूबा मेंबर आहिनि इरसा में, ऐं इरसा जेको ठही उहो 1991 एकॉर्ड तहत उहो इरसा जो इदारो ठहियो, उन ते अमल न थियो आहे। 91 जे एकॉर्ड ते बि उनजे स्प्रिट ते अमल न थियो आहे हिते। पर तव्हां छा था सम्झो त इहो मामिलो जेको आहे CCI जे फोरम ते खणणु खपे या प्रेसिडेंट हाउस, प्राइम मिनिस्टर हाउस या कंहिं ॿिए फोरम ते? ॾिसो, असुल में ॻाल्हि आहे ट्रस्ट जी ऐं ॿियो टाइमिंग जी। इन ते सोचणो पवंदो त कहिड़े टाइम ते सदर साहिब खे इहो फाइल पेश कयो वियो ऐं उन ते सदर साहिब खे इन्वॉल्व कयो वियो ऐं सदर साहिब उन ते जेका बि कार्रवाई कई आहे उहा पंहिंजी जाइ ते। इहो उन महिल पाणी जो इशू उथारियो वियो आहे जॾहिं
सूबनि जे विच में जेको पाणीअ ते इतफ़ाक़ राय अञा ताईं कोन थी सघियो आहे। लोएस्ट रेपरियन पुछड़ी वारनि जो जेको हक़ आहे उहो उसूली तौर ते अञा ताईं 100% क़बूल ई न कयो वियो आहे। ऐं ॿिए पासे ग्रीन इनिशिएटिव जे नाले सां लखे एकड़ ज़मीन जेका कंहिं धुर खे अलाट कई वई आहे उन जे लाइ बि इहो तय करिणो आहे त उनखे पाणी किथां मिलंदो, जॾहिं त सिंध खे वटि अॻ में ई जेको आहे सो पुछड़ीअ वारा पाणीअ जूं दाऊं कंदा आहिनि। तव्हांखे पाण यादि हूंदो त बदीन, मीरपुर ख़ासि हिते पाणी असांजो पहुचे ई कोन थो, उहे ई ज़मीनूं असांजूं मुकमल तौर ते आबाद नथियूं थियनि। त इहे जेका फ़ज़ा आहे हिकु दफ़ो ॿीहर सूबनि जे विच में, सिंध में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, पंजाब में नून लीग जी गवर्नमेंट आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त 91 में हिते जाम सादिको या उन खां पोइ पीपल्स पार्टी 88 में हुई त इहे पाणी जा मसइला उन्हनि जे विच में रहंदा आया। ऐं उन में जेको वॾे खां वॾो जेको रोल प्ले करे थी उहा करे थी वापडा सूबनि खे विढ़ाइण जे लाइ, सूबनि जे विच में इख़्तिलाफ़ रखण जे लाइ पाणीअ जो मसइलो अञा ताईं हल न करे सघी आहे। ऐं वापडा हिकिड़ो जेको आहे सो शैतान जो किरदारु अदा करे थी। उन में सदर जो मुलविस हुजणु, सदर ॾे इहो फाइल मोकिलणु, इहो ख़ुदि जेको आहे सो हिकिड़े टाइमिंग जेका आहे सा उहा सूटेबल टाइमिंग न आहे। जॾहिं हिननि एतिरियूं ज़मीनूं सूबनि सिंध में जेको आहे सो हिकिड़ी धुर खे अलाट कयूं आहिनि ऐं अॻे ई सिंध में पाणीअ जी खोट आहे ऐं वरी इहे पाणीअ जो इशू उथारणु इहो हिकु दफ़ो ॿीहर सूबनि खे पाण में विढ़ाइण जे मुतरादिफ़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि त सदर पाकिस्तान आसिफ ज़रदारी जेको आहे सो उहो न सिर्फ़ु मुल्क जो सदर आहे पर हिन पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन बि आहे। सदर थियण खां पोइ सियासी तौर ते उनजो रोल काफ़ी घटिजी वञे थो, पर अमली तौर ते अॼु बि पीपल्स पार्टी खे जेको आहे सो उहो ई लीड करे थो। त छा इहो ख़ुदि सदर जे लाइ हिकिड़ो वॾो सुवालु आहे त उहो पंहिंजे सूबे खे, पंहिंजी सिंध खे जिते पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उन जे लाइ छा थो छॾे, कहिड़ो मैसेज? निसार साहब जेका केयरटेकर गवर्नमेंट हुई, इहो साॻियो ऑर्डिनेंस जॾहिं कैबिनेट में आयो, कैबिनेट उनखे मंज़ूर कयो ऐं उन ते पीपल्स पार्टी सख़्तु एतिराज़ु कयो। न रुगो पीपल्स पार्टी सख़्तु एतिराज़ु कयो पर जॾहिं इहो ऑर्डिनेंस प्रेसिडेंट हाउस में, उन वक़्तु प्रेसिडेंट हाउस में डॉक्टर आरिफ अलवी वेठल हो, उन बि उन ते एतिराज़ु कयो। हाणे जॾहिं ॻाल्हि मिनट्स जी अचे थी पई त उहो प्रेसिडेंट आरिफ अलवी उन ते एतिराज़ु करे वापसि करे थो पियो ऐं ही आइनी जेका इर्सा में तरमीम आहे एक्ट में, उन जे अंदरि मुंहिंजो सवाल इहो आहे त 20-25 अहिड़ियूं शिकूं आहिनि जंहिंमें चेयरमैन खे अख़्तियार आहिनि, हिकिड़ी टेक्निकल कमेटी हूंदी, टेलीमेट्री सिस्टम लागू कयो वेंदो, सूबनि जी डेटा जेका आहे उहा उतां ग़ाइबु थी वेंदी, सूबनि जी उन जे का बि उन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ को बि मेंबर ॿारियों उहो मुक़ररु करे सघिबो। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हीउ जेको निगरान गवर्नमेंट में ही एक्ट आयो जेको कैबिनेट मंज़ूर कयो उनखे तव्हां कीअं ॾिसो था, उनजी मुखालफ़त कयो था? अर्ज़ु कयां तव्हांखे, तव्हां पाण पंहिंजे ज़बानी चयो त जेका निगरान हुकूमत में जेको ऑर्डिनेंस सिफारिश कई वई प्रेसिडेंट साहब खे ऑर्डिनेंस कढो, उहो हुयो ऑर्डिनेंस। ही हिकिड़ी मीटिंग आहे, ऑर्डिनेंस जो मतिलबु आहे मीटिंग आहे तरमीम जे हवाले सां, चाचा पाकिस्तान ग्रीन इनिशिएटिव जे हवाले सां न आहे सर। मूंखे इंसिस्ट था कयो त मां चवां थो इहा हतमी न आहे, इन जो फ़ैसिलो पार्लियामेंट करे त कंदी, न त न। पर छो प्रेशर किथां आयो? तव्हां सिंध जो माण्हू सवाल करे सघे थो न, आख़िर प्रेसिडेंट हाउस में मिनट्स में किथां प्रेशर किथां आयो? तव्हां उहो मूंखे ॿुधायो त कालाबाग डैम ते फीज़िबिलिटी छो पई ठहंदी रही, अलाए केतिरे ज़माने खां फीज़िबिलिटी पई ठहंदी, उहो बि किथां प्रेशर ईंदो हूंदो, प्रेशर हुजे या न हुजे, पर जॾहिं कालाबाग डैम जो ऐलान बि थियो त न ठहंदो तॾहिं बि फीज़िबिलिटी वारो उहो बजट जे किताबनि में लिखियलु छो हूंदो? हिकिड़ी मीटिंग खे ऑर्डिनेंस सां बराबरी नथा ॾेई सघो। केयरटेकर गवर्नमेंट जो ऑर्डिनेंस तयारु करे मोकिलियो वियो हो प्रेसिडेंट आरिफ अलवी ॾे, जंहिं इनकार कयो हूंदो। मतलब तव्हांजो चवण आहे त मीटिंग खे कंडेम न करणु खपे, भली
भली मंजूर न कहिड़ी थिए ॻाल्हि आहे भली एजेंडा ते जेकर बाबा तरमीम जे हवाले सां आहे। प्रेसिडेंट साहब वटि मुख़्तलिफ़ मीटिंग्स थी सघनि थियूं प्रेसिडेंट साहब वटि मुख़्तलिफ़ मीटिंग्स थी सघनि थियूं। चलो हाणे पीपी सिंध जी हिन में सदर जी हैसियत में शकील साहब हिकिड़ी ॻाल्हि निसार साहब बिल्कुलु सही था चवनि मीटिंग्स त ख़ैर करे सघनि थियूं ड्राफ्ट बि ठही सघनि था उहे हतमी न हूंदा आहिनि इहा ॻाल्हि ठीकु आहे प्रिंसिपली निसार साहब हाणे जेको हिन में मामिलो आहे त ही जेके 4 पेज आहिनि मिनट्स जा इन में रुगो न रुगो इरसा पर जंहिंजे लाइ अवां जदोजहद कई हुई ग्रेटर थर केनाल जेको आहे उनजो अप्रूवल ॾिनल आहे हिन मीटिंग में इन साॻी मीटिंग में प्रॉब्लम कहिड़ो आहे तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ त जेकॾहिं सदर साहब डिस्कशन करे थो मीटिंग करे थो त का ख़राबु ॻाल्हि न आहे मीटिंग किथे बि करे सघिजे थी हिन में फ़ैसिला थियल आहिनि सदर साहब चए थो त इन्हनि केनाल्स जे लाइ ADP मां पैसा वफ़ाक़ मां बि कढो सूबनि मां बि कढो हुकुम ॾिए थो डिसीशन्स करे थो लफ़्ज़ आहे डिसीशन प्रोपोज़ल न आहे कहिड़नि केनालनि जी ॻाल्हि मां तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां ही 6 केनाल्स आहिनि जंहिंमें पंजाब जा 2 केनाल्स आहिनि जिन जो ही 8 जुलाई जी मीटिंग जी ॻाल्हि इन साॻी मीटिंग में मां तव्हांखे नाला ॿुधायां थो हीअ मीटिंग चए थी त जेको पहिरियों एजेंडा हिन जो आहे स्ट्रेटेजिक केनाल्स President was briefed on the importance of 6 strategic canals with requirement ऐं उन में आहे सिंध थर केनाल हरिणी केनाल पंजाब चोलिस्तान केनाल ऐं ग्रेटर थल केनाल इहे त अॻ में ठहियल आहिनि न सर ही हींअर जेके नयूं स्कीमूं आहिनि उन जी ॻाल्हि मां अॻियां ॿुधायां थो तव्हांखे अॻ में न आहिनि ठहियल न कच्छी केनाल आहे ऐं उन खां पोइ हिन में KPK में आहे चश्मा राइट बैंक केनाल वरी अॻे ऑर्डर में सदर साहब छा थो चए जे तव्हां चओ था ठहियल आहिनि त पोइ सदर साहब ही छो थो चए त प्रेसिडेंट हाईलाइटेड to explore all the following funding options for development of strategic canals as a national priority. जी, President highlighted to explore all of the following funding options for development of strategic canals. Explore. जी सर पर केड़ा वो तव्हां चओ था न ठहियल आहिनि फंडिंग कीअं थो घुरे पियो माफ़ कजो साईं इते एक्सप्लोर जो लफ़्ज़ आहे सही आहे पर इंश्योर जो लफ़्ज़ न आहे पर फंडिंग तो घुरे न सदर चए तो हेठां फेडरल PSDP प्रोविंशियल ADP सभिनी जा पैसा मुंहिंजा साईं PSDP मां ई त पैसा वींदा न जेकॾहिं पर माना ठहियल त न आहिनि न सर थोरो ॻाल्हाइण थो ॾियो सर प्लीज़ प्लीज़ जेकॾहिं के ठाहिणी आहे केनाल बि त उनजी फंडिंग किथां थींदी PSDP मां ई सही आहे जेकॾहिं वफ़ाक़ी प्रोजेक्ट आहे त ठीकु आहे जेकॾहिं वफ़ाक़ी प्रोजेक्ट आहे त PSDP मां ई उनजी फंडिंग थींदी ठीकु आहे पर चयो अथसि लफ़्ज़ त एक्सप्लोर ठीकु आहे एक्सप्लोर इज़ नॉट अ डिसीजन ओके इट इज़ नॉट इंश्योरिंग ओके ठीकु सर ठीकु आहे इंश्योर ऐं एक्सप्लोर में थोरो फ़र्क़ु आहे मुंहिंजो सुवालु इहो हो त जेको तकरारी थल कयां जंहिं लाइ तव्हांजी शानदार जदोजहद आहे तव्हां त हुनजा कन्वीनर रहिया हो हिननि सभिनी शयुनि में सिंध में पीपल्स पार्टी जो बिल्कुलु हुन ते वॾो स्टैंड बि रहियो आहे हिन वक़्तु ऐवान सदर मां वेही सदर हुननि जूं मंज़ूरी पियो ॾिए असांखे इन ॻाल्हि तव्हां चओ था मंज़ूरी मूंखे घुरायो अथव मूंखे जवाबदार ठाहियो त मूंखे महिरबानी करे पुछो मुंहिंजी ॻाल्हि चङे नमूने सां सम्झो प्लीज़ जेकॾहिं ॻाल्हि आहे मीटिंग जी हिकिड़ो लफ़्ज़ आहे एक्सप्लोर डिफरेंस आहे इंश्योर ऐं एक्सप्लोर अचनि ठीकु आहे साईं एक्सप्लोर जो मतिलबु आहे तव्हां पंहिंजा फंडिंग जी ज़रा सूरत हाल ॾिसो पोइ मूंखे तव्हां पुटअप कजो ठीकु आहे ॿियो आहे त साईं मां थो चवां त इहो पार्लियामेंट ॾे मोकिलियो वियो आहे फ़ैसिलो करे ऑर्डिनेंस जे शिकिल में न आहे जॾहिं ऑर्डिनेंस जे शिकिल में न आहे त पोइ सदर ज़रदारी साहिब ते तव्हां इहे ॾोह नथा ॾेई सघो न ही जेका इज़हार साहब अप्रूवल जी ॻाल्हि कई मुंहिंजो सवाल इहो आहे लफ़्ज़ अप्रूवल पर अप्रूवल खां पोइ एक्सप्लोर लिखियल आहे लफ़्ज़ अच्छा त माना अप्रूवल ॾेई सघे थो प्रेसिडेंट फर्ज़ कयो कई हुजे फर्ज़ कयो कई ठीकु आहे केनाल ठाहिणा आहिनि छाजे लाइ केनाल ठाहिणा आहिनि गैराबाद बनियूं आहिनि उन्हनि खे असांखे आबाद करिणो आहे छा थींदो उनजो जवाबु छा आहे साईं पाणी अथव साईं पैसा अथव साईं ठहंदी घणनि ॾींहंनि में इहे थींदियूं न ॻाल्हियूं ॻाल्हि आहे त कंहिं प्रपोज़ कयो हूंदो केनाल ठाहिण जी ॻाल्हि रफ़ीक साहब कंदो हिकिड़ो इज़हार साहब रफ़ीक साहब हीअ अप्रूवल पाण कानूनी इहो मामलो आइनी नुक़्ते निगाह खां बि ॾिसूं त जेकॾहिं सदर साहब इन जी अप्रूवल ॾिनी आहे त उहा नथो ॾेई सघे हिकु पार्लियामेंट जी मौजूदगीअ में वफ़ाक़ी हुकूमत जी मौजूदगीअ में सदर खे इहो आइनी अख़्तियार ई कोन्हे त अहिड़े क़िस्म जूं मंज़ूरियूं ॾिए छाकाणि त इन जे मंज़ूरीअ जो जेको फोरम आहे उहो पार्लियामेंट वफ़ाक़ी काबीना वफ़ाक़ी हुकूमत या वरी ऑर्डिनेंस बि सदर उन महिल कढंदो जॾहिं हुकूमत हुनखे समरी मूव कंदी न त असांखे हे फ़ैसिलो करिणो आहे
पार्लियामेंट नॉट इन सिटिंग, पार्लियामेंट हिन महिल जेको आहे सो सेशन में न आहे, तंहिं करे ही इम्पोर्टेंट मैटर आहे, इन खे तव्हां ऑर्डिनेंस जी सूरत में जारी कयो। इहो कानूनी नुक़्तो इहो आहे, पर पार्लियामेंट हिन महिल इन सेशन आहे, त इन सेशन हूंदे ऑर्डिनेंस सदर नथो जारी करे सघे, इहो आइन थो चवे। मींस अप्रूवल जेको आहे उहो बि गैर आईनी आहे, उहो बि नथो ॾेई सघे। जी जी इज़हार साहब तव्हां कुझु चवणु चाहियो? निसार साहब हाणे पंहिंजी ॻाल्हि मञणु चाहियो, मञींदासीं कोन, न न इहो त बहस आहे ई कोन। तव्हां हर हर फेराए गिराए इहा ॻाल्हि था कयो न बाबा। सर हाणे अॻियां था हलूं त इरसा जो इहो जेको एक्ट आहे जेको सदर साहब खे ॾेखारियो वियो, इन जे फॉलोअप में इहो एक्ट वियो इरसा वटि पाण वटि, हाणे ॿियो स्टेज आहे इन जो। उन जी रिटन में असां वटि डॉक्यूमेंट आहे जंहिंमें सिंध जो जेको मेंबर आहे इरसा जो, उहो रिटन में हिकिड़ो कमेंट लिखे थो, उहो ड्राफ्ट में मौजूदु आहे जेको सिंध हुकूमत खे मिलियो आहे। मां तव्हांखे सिर्फ़ु 3 ॻाल्हियूं हुन में ॿुधायां थो। इरसा जो सिंध जो मेंबर छा थो चए थो त सदर वटि जेका मीटिंग थियल आहे उन ते इरसा जे सिंध जे यानी हुन जे समेत मुख़्तलिफ़ मेंबरनि खे एतिराज़ आहिनि। हाणे मुंहिंजो जवाबु ॿुधो, सदर साहब वाटर अपोर्शमेंट अकॉर्ड खे ड्राहे न छॾियो आहे, वो आइन में लिखियल आहे वाटर अपोर्शमेंट अकॉर्ड, जंहिंमें वाटर डिस्ट्रीब्यूशन जो फ़ैसिलो थियल आहे जी, जंहिंजे उन अकॉर्ड जी सॼी लिस्ट आहे जेका उते असां वटि बि आहे त ॿियनि वटि बि हूंदी। जी सदर साहब जे कंहिं बि ज़बान मां वाटर अपोर्शमेंट अकॉर्ड खे ख़तमु करण जी ॻाल्हि न आहे। अमेंडमेंट जी ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही आहे। वाटर अपोर्शमेंट में अमेंडमेंट न, इरसा जेका मैनेजिंग अथॉरिटी आहे उन जी ॻाल्हि था कयो तव्हां। इरसा इम्प्लीमेंटेशन अथॉरिटी आहे, वाटर अकॉर्ड इज़ वाटर अकॉर्ड, उन में चेंजिस कान सपोज कई अथई, इन में कोई डिसीजन कोन कयो अथसि। इरसा खे मैनेज कीअं था कयो उहा जुदा ॻाल्हि आहे। वाटर अपोर्शमेंट अलॻि आहे, इरसा एक्ट इरसा जो अथॉरिटी अलॻि आहे। ठीकु आहे, हाणे इन ते गुज़ारिश मुंहिंजी आहे त इन ई कानून में सभ खां जेको अहम नुक़्तो आहे त जेको पाणीअ जो डेटा आहे जिते सॼो जहिड़ो हूंदो आहे, उन जे लाइ वाज़े तौरु हिन में लिखियलु आहे त पाणी जो डेटा हाणे सिर्फ़ु वफ़ाक़ी हुकूमत जो टेलीमेट्री जे थ्रू क़बूल हूंदो, ॿियो डेटा सूबे जो क़बूल न हूंदो, जेको जंहिंजो मेजर बाबा मां अर्ज़ु कयां त टेलीमेट्रीअ जी डिमांड त हुई सूबनि जी, त तोसा खे हणो, तोसा ते हणो टेलीमेट्री सिस्टम, त तोसा खां अॻिते पाणी सिंध में अचे केतिरो थो। ओके, असां तोसा ऐं गुडूअ जे विच में इल्ज़ाम हणंदा रहिया आहियूं हिते पाणी चोरी थो थिए। ठीकु आहे, तंहिंजे करे चवंदा रहिया आहियूं त गुडूअ ते तव्हां टेलीमेट्री सिस्टम हणो त पोइ तोसा खां पाणी हलियो केतिरो, पतो हिते केतिरो, विच में पाणी काॾे वियो। इहो मुंहिंजो डिमांड आहे। ठीकु आहे, मां सिंध जो डिमांड थो चवां त बाबा मूंखे पक हुजणु खपे त पाणी आयो केतिरो, तोसा मां हेतिरो हलियो, हेतिरा 2 ॾींहं था लॻनि तोसा खां गुडूअ ताईं पाणी पहुचण में। ठीकु आहे। निसाब साहब हाणे अॻिते थोरो बहस खे वधायूं था। ही तरमीमी जेका ॻाल्हि कई वञे थी पई, छा इहा हक़ीक़त आहे त इहो क़ौमी असेंबली में तरमीमी बिल आंदो पियो वञे, डिस्कशन आहे? तव्हां वटि इंफॉर्मेशन छा आहे? मां क़ौमी असेंबली जो मेंबर न, तव्हां पीपी सिंध जा सदर आहियो, एतिरे त सिंध जे पाणी जो सर मसलो बाबा, आहे। तव्हांखे पीपी सिंध जे सदर खे ख़बर आहे। जवाब छो ॾियां? सर जवाब वठो। विड़ो न, न जवाब विड़ो न, जवाब रिक्वेस्ट आहे। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? न विड़ूं न बाबा, तरमीम एक्ट में थींदी आहे, एक्ट असेंबली में पेश थी सघे थो, बिल पेश थी सघे थो, बिल खे वरी उहा असेंबली स्टैंडिंग कमेटी खे मोकिलींदी आहे, वरी स्टैंडिंग कमेटी हुन ते बहस कंदी आहे, पोइ वरी वापसि आणींदी आहे पार्लियामेंट में। अॼु त अञा पेश ई कोन थियो आहे त पोइ तव्हां मुंहिंजो सुवाल इहो आहे त पेश छा आहे, अहिड़ो मनसूबो आहे पेश थियण जो? बाबा मूंखे इहा ख़बर न आहे। हा, मां भली सिंध जो सदर हुजां, पर मूंखे इहा ख़बर न आहे त बिल पेश थियो। अॼु मां अख़बार में पढ़ियो जंहिंमें ख़ुशी शाह साहब जो कुझु बयानु हुयो। मथां खां प्रेसिडेंट हाउस खां इंस्ट्रक्शंस आहिनि छा? को माण्हू पीपल्स पार्टी जो ॻाल्हाए बि नथो। जवाब छो नथा वठो? सर मां इन करे सवाल कयां थो। तव्हांजी महिरबानी। न न न, तव्हांजी महिरबानी। न, जवाब ॾियो तव्हां। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? अॼु मां अख़बार में पढ़ियो ख़ुर्शी शाह जो बयानु, नवीद कमर जो बयानु। नवीद कमर जो बयानु हो त मस काला बाग मां जान छॾाई अथसि, वरी तव्हां हीउ ॿी हिकिड़ो खटराक शुरू कयो आहे। सेनेट जे स्टैंडिंग कमेटी में 4 डैम ठाहिण जो हिकिड़ो प्रपोज़ल हो, उन में कालाबाग जो बि नालो हो, त उन ते नवीद कमर जो इहो रिएक्शन जेको आयो आहे। हिकिड़ी ॿी जेका ॻाल्हि आहे न, त पुराणो हिकिड़ो ट्रेडिशनल निज़ाम बि हुयो त तरबेला खां हेठि जेके बि बैराजिस आहिनि उन ते सिंध जो एक्शन या SDO
नॉमिनेटेड हूंदो हुयो ऐं उहो ॾींहं में 2 दफ़ा अपर स्ट्रीम ऐं लोअर स्ट्रीम इंडेंट जो हिकिड़ो रजिस्टर हूंदो जेको मेंटेन कंदो त पाणी जो वहिकिरो हे आहे हे उन जो जेको आहे सो वॉल्यूम ऑफ वाटर आहे ऐं हिन में इहो आहे जेको पंहिंजे हेडक्वार्टर खे रिपोर्ट कंदो हो। उहो हाणे टेलीमेट्री निज़ाम जॾहिं हिननि उते हयो जेको नाकारा थी वियो हयो हुयो नाकारा थी वियो हली कोन सघियो। इज़ार साहब वरी निसार साहब बाद में अचूं था ज़ाहिर आहे निसार साहब सवाल त थींदा ठीकु आहे इज़ार साहब मामलो आहे इर्सा तरमीमी एक्ट किथे न किथे मीटिंग्स भी थियनि थियूं पर डाइवर्ट कीअं कयो वञे थो कालाबाग डैम जो नालो वरितो वञे थो धारी आबादकारी जो नालो वरितो वञे थो ॿिया इशू उथारिया वञनि था पिया मामलो छा इशू वाक़ई इर्सा सर मुंहिंजो सवाल आहे तव्हां जवाब वठूं था ही डाइवर्ट न तव्हां पहिरियों ॿुधायो मूंखे त डाइवर्ट पोइ तॾहिं अचूं था निसार साहब ॾिसो हाणे ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी ऑन द रिकॉर्ड निसार साहब जा पहिरीं त थैंकफुल आहियूं असां त उन्हनि ऑन द रिकॉर्ड अची ॻाल्हायो आहे दैट इज़ वेरी मच एप्रिशिएटेड छो हिन मौज़ू ते उहो ई आहे बाक़ी जेके असांजा दोस्त आहिनि पीपल्स पार्टी जा को बि ऑन रिकॉर्ड ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहे मां तव्हांखे इन करे ॿुधायां थो छो त हीअ ख़बर आहे मां न सही आहे मां तव्हांखे ॿुधायां थो हिन जो थोरो पस मंज़र त हीअ ख़बर असां सिन टी वी ते मुंहुं ब्रेक कई हुई ऐं हिन जा डॉक्यूमेंट असां वटि एक्सेस आहे ॿिन्ही जी एक्ट जी बि आहे हिन जी बि आहे को माण्हू ऑन द रिकॉर्ड अची ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे इन जे करे असांखे हिकिड़ा थोरा ख़दशा आहिनि थोरो ॻाल्हि सम्झो सर असां ऐं तव्हां इहो पाणी असां तव्हांजो सभिनी जो आहे न जेकॾहिं को मसइलो थींदो सभिनी लाइ थींदो नेचुरली हाणे हिन में गुज़ारिश जेका आहे जेका हिन सॼे न इन में तव्हां सिंध जे सदर जी हैसियत सां हिन पाणीअ जे इशू ते को पॉलिसी स्टेटमेंट हिन फोरम ते ॾियणु चाहींदो या सिंध जे अवाम खे ख़ातिरी कराइणु चाहींदो त इहो मुंहिंजो सवाल बि आहे तव्हां कयो कोन्हे मुंहिंजो बि सवाल तव्हां सवाल अञा ताईं कयो न आहे ठीकु आहे जेको रफ़ीक साहब सवाल रखियो आहे तव्हां सवाल अञा इहो कयो न आहे ठीकु ठीकु हाणे मूंखे ईअं डिस्टर्ब था कयो वरी ॻाल्हि अलाए ज़हन मां निकिरी छा पिया चओ साईं सर मूं इहो पियो चयो त को बि माण्हू ऑन द रिकॉर्ड हिकिड़ो त अच्छा हा इन जे लाइ ज़िमेदारी आहे हिकु त मिनिस्टर इरीगेशन जी ओके चीफ मिनिस्टर जी ओके ऐं मे बी मुंहिंजी ठीकु आहे थी सघे सिंध जो प्रेसिडेंट आहियां ठीकु आहे अॻ में का हलाई हुयमि मूवमेंट हलाई हुयमि ठीकु आहे कालाबाग खे ख़तमु कराए सघियो हुयुमि ॿियनि दोस्तनि जी मदद सां थल केनाल मां रोकाए न सघियुमि जी हा ऐं वाटर अपोर्शन रिकॉर्ड ते मां बहस मुबाहिसे में एक्टिव रोल अदा कयो ठीकु आहे 2-3 माण्हू आहिनि तव्हां सभिनी जी ॻाल्हि न कयो ओके ठीकु आहे कोई बि अचणु चाहे थो त ईंदो को नथो अचणु चाहे त न ईंदो ठीकु थियो तव्हां मूंखे चयो साईं चङो कयो तव्हां आयो असां बाय डिफॉल्ट छो वञूं जी जी असांखे डिफॉल्ट में छो वञणु खपे असांजी हेॾी सारी सिंध जे माण्हुनि सां दादरसी कंदे उन्हनि जो साथ निभायो आहे ठीकु आहे असां जॾहिं कालाबाग खे रोकणु था चाहियूं त साईं थो चए तव्हां ॼाणी ॿुझी इमोशनल था करणु चाहियो माण्हुनि खे ग़लति ॻाल्हि आहे कालाबाग जी हर सूरत में मुखालफत थियणु खपे न तव्हां कोन कई पर धारी न बाबा यार ओके ओके प्लीज़ माफ़ कजो ईअं न कयो हरूभरू कालाबाग डैम जो ॻाल्हि था कयो हरूभरू गैर आइनी गैर जेके आहिनि इलीगल इमिग्रेंट उन जी ॻाल्हि करे ऐं इशू खे डाइवर्ट था कयो साईं जो इहो चवणो मूंखे हिन ते एतिरा मूंखे मुंहिंजो सर सवाल आहे मुंहिंजो राइट आहे सवाल करे हिकिड़ो मिनट इज़ार साहब मां सवाल करे सघां थो सर हा भली हा साॻो रफ़ीक साहब वारो सवाल मां तव्हां खां पुछणु चाहियां थो तव्हांजी एज़ ए पीपल्स पार्टी सिंध जे सदर जी हैसियत में पॉलिसी स्टेटमेंट छा आहे जेकॾहिं इहो अञा न आयो आहे बिल जेकॾहिं बिल टेबल थिए थो क़ौमी असेंबली में पीपल्स पार्टी सिंध जे सदर जी हैसियत में हिननि तरमीमुनि जी तव्हां मुखालफ़त कंदो जवाब ॾियां जी मुंहिंजे लीडरशिप खे ख़बर आहे त सिंध जे माण्हुनि जो सेंटिमेंट छा आहे मुंहिंजे लीडरशिप खे ख़बर आहे त हितां सिंध जे माण्हुनि जो किरदारु कहिड़ो रहियो इन अपोजिशन में कोर्ट ते बि कालाबाग ते बि ग्रेटर थल केनाल ते बि लीडरशिप बेख़बर न आहे बिल्कुलु इज़ार साहब अची वई स्टेटमेंट माने तरमीमी बिल आंदो वियो पीपी उन जी सख़्त मुखालफ़त कंदी ईअं ई सर मां जेके लफ़्ज़ चया मां उन्हनि ते बीहंदुसि ओके रफ़ीक साहब तव्हांजे सवाल जो जवाबु अची वियो ॾिसो अॼोके हिन सॼे जेको आहे सो बहस खे जेकॾहिं थोरनि लफ़्ज़नि में ख़तमु कजे त निसार साहब जो इहो बयानु सिंध जे माण्हुनि मीडिया ऐं फोरम जे लाइ काफ़ी आहे त संदसि क़यादत खे इहा ख़बर आहे त सिंध जे माण्हुनि जा जज़्बा ऐं अहसास कहिड़ा आहिनि
ऐं माज़ीअ जी जदोजहद, चाहे कालाबाग हुजे, चाहे थर केनाल हुजे, पीपल्स पार्टी जी पॉलिसी छा आहे, उहा पॉलिसी अञा बि निसार साहब जेकॾहिं वाज़े लफ़्ज़नि में बजाए दॿियल लफ़्ज़नि जे थोरो असां चाहींदासीं त थोरो वाज़े लफ़्ज़नि में सिंध जे माण्हुनि खे हिन फोरम जे ज़रिए, सिंध टीवी जे ज़रिए वाज़े लफ़्ज़नि में बि चवंदुसि जॾहिं चवण जो टाइम आयो। ठीकु आहे, हाणे साईं इहा कुछ अहिड़ी शयूं आहिनि जेके निसार साहब खां पुछंदासीं। कारपोरेट फार्मिंग जी ॻाल्हि थिए थी, ज़मीनुनि जी नीलामी थिए थी, बंदरबाट सिंध हुकूमत ज़मीनूं पाणी आहे कोन, ही कारपोरेट फार्मिंग छा आहे? कारपोरेट फार्मिंग हिकिड़ो मनसूबो आहे जंहिंमें हज़ारे एकड़नि खे लेवल करे, डेवलप करे ऐं उनखे कल्टिवेट करण जो। ज़मीनूं सिंध में या पंजाब में काफ़ी बंजर आहिनि। इहा नथा चई सघो त सिंध जी आबाद बनी खे असां हेॾे होॾे था कयूं, पर मुंहिंजे ॻोठ बि गैराबाद इलाइक़ा आहिनि, मुंहिंजे थर पासे बि हूंदा, मुंहिंजे हिन कोहिस्तानी पासे बि हूंदा, मुंहिंजी बदीन बि बयाबान लॻी पई आहे, मुंहिंजो कंबर शहदादकोट बि बयाबान लॻो पियो आहे। पाणी न पहुचण जे करे, पाणी न पहुचण जे करे वाह खां हिकिड़े तरफ़ पाणी आहे, फ़सुलु आहे, ॿिए तरफ़ पाणी कोन्हे। इहे कॾहिं कॾहिं ज़िंद में सुवाल ईंदा आहिनि त हे ईअं छो आहे, ऐं उन बुनियाद ते कोई हिकिड़ो फार्मूला आहे, अञा उनखे असां ज़हूर पज़ीर थींदे ॾिठो कोन्हे। पाणी किथां ईंदो? एक्स्ट्रा किनाल जेके दरिया मां निकिरंदा, उनखे पाणी किथे पहुचंदो? मुंहिंजो जेको हिसो आहे उनखे मां इंश्योर कीअं कंदुसि? मुंहिंजो कालाबाग डैम ते एतिराज़ हूंदो छा हो? बाबा डैम ठाहिण को ॾोह न आहे, सही, उन मां कैनाल जेका पिया कढो उहो मुंहिंजे पाणीअ ते पियो कंट्रोल करे। राइट बैंक कैनाल, लेफ्ट बैंक कैनाल कालाबाग खां जेको अॻ में कोन हो मनसूबे में, पोइ इहो ज़ियाउलक जे ज़माने में हुन में ऐड कयो वियो त साईं हितां हीअं पाणी यूज़ थी सघंदो। जंहिं ते असांजो एतिराज़ हो त बाबा भाई हिन में डैम आहे बिजली पैदा करण जे लाइ, तव्हां हिन में इरिगेशन प्रोजेक्ट नथा आणे सघो। इहा ई ॻाल्हि हुई जेका उन वक़्तु ॾिसो न, इन में जेको कंट्रावर्शियल हिकिड़ो प्रोजेक्ट आहे न, उहो आहे चश्मा बैराज। बेसिकली उनखे चवनि था चश्मा रिज़र्वायर। सही, रिज़र्वायर जे लाइ आइन इहो चवे थो त डैम जो मतिलबु वफ़ाक़ी हुकूमत, बैराज जो मतिलबु सूबाई हुकूमत। बैराज प्रांशल सब्जेक्ट में अचे थो, जितां केनाल निकिरनि था। चश्मा ढंढ जेका आहे या रिज़र्वायर जेका आहे, उन मां हिननि ॿ केनाल कढी, हिकिड़ो जेको हाणे तव्हां ज़िक्र कयो जेको डेरा इस्माइल ख़ान जे यानी KPK जूं ज़मीनूं आबाद, ऐं ॿियो चश्मा झेलम लिंक केनाल, जंहिंजे लाइ हिननि जो चवणो त इहो असां केनाल कढियो आहे त जीअं उते जेको एटमी प्लांट आहे उनखे पाणी मिले उतां थी वरी अॻिते वञी हुन में थिए। पर पोइ उहो हिकिड़ो दाइमी केनाल थी वियो ऐं उन तां ज़मीनूं आबाद करणु शुरू कयूं, जेको सिंध जे एतमाद या जेके बि उन्हनि जा स्टेक होल्डर आहे उनजे एतमाद खे उन्हनि छियो रसायो। जीअं मां वारदाती इल्ज़ाम हुयुमि, अहिड़ी तरीक़े सां चश्मा जेको आहे उनखे वाज़े करणु खपेनि त आया उहो फीडरल सब्जेक्ट आहे या सूबाई सब्जेक्ट आहे। जेकॾहिं उन मां केनाल निकिरंदा त बैराज हूंदो, बैराज सूबाई सब्जेक्ट आहे, उनजी एग्जीक्यूटिव बॉडी जेका आहे न उहो सूबाई हुकूमत आहे। उनजे लाइ अर्ज़ु कयां, तव्हांखे यादि हूंदो जेकॾहिं तव्हां उनखे बैराज चओ था त उनजो फ़ैसिलो कीअं थियो? पंजाब जो वज़ीर आला, सिंध जो वज़ीर आला पाण में वेठा हुया, जिन इहो फ़ैसिलो कयो त चश्मा बैराज जेका आहे सा इहा आहे सरप्लस पाणी जॾहिं हुजे तॾहिं वहाइणु खपे। चश्मा झेलम लिंक केनाल खे सरप्लस पाणी, ऐं पाणी जेकॾहिं सरप्लस न आहे त इहो बैराज बंदि हूंदो। लिंक केनाल चओ उनखे, बैराज चओ, कुझु बि चओ उनखे। इहा ई ॿिनि सूबाई वज़ीर आलाउनि जे विच में, तव्हांजी ॻाल्हि बि थी सघे थो सही हुजे त बैराज जेके आहिनि ते सूबनि जो कमु आहे। इन जे करे ई ॿिनि सूबनि जा वज़ीर आला वेठा हुया जिन इहा ॻाल्हि कई। पोइ उनखे अची टोड़ियो ज़ियाउलक जे ज़माने में गवर्नर गुलाम जीलानी अलॉन्ग विथ मियां नवाज़ शरीफ़, जिन अची चश्मा झेलम केनाल खे खोलियो उन मौसम में जिते अञा पाणी वाफ़िर मिक़दार में न हो। ऐं पोइ उनखां पोइ अञा ताईं इन ते लताड़ थिए पई, घणियूं ॻाल्हियूं थियनि थियूं, लताड़ थिए थी। ग्रेटर थर केनाल ते असांजो एतिराज़ छा हो त इन जे लाइ एक्नेक खां अप्रूवल ई न वरितो वियो हो। पहिरियों एग्ज़ेक्टिव ऑर्डर ते ठहणु शुरू थी वियो,
उन खां पोइ एकनेक में विया। असांखे इन ते एतिराज़ हो। अॼु बि इन ग्रेटर थराल केनाल खां हिकु ॿ केनालूं ॿियूं बि निकिरनि पियूं। मां एकनेक जो मेंबर हुयुमि ऐं एकनेक में उहो मां फ़ैसिलो करणु कोन ॾिनो हो। उनखे मां चयो त साईं इहो प्रॉपर फोरम आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट, उन में खणी वञो, उते फ़ैसिलो थिए त बहितर आहे। नाज़रीन हिते प्रोग्राम जो वक़्तु जेको आहे उहो पुॼाणी खे पहुतो आहे ऐं निसार अहमद खोड़े जी हिकु दफ़ो ॿीहर जेका पॉलिसी स्टेटमेंट आहे इरसा तरमीम एक्ट जे हवाले सां मां उनखे रिपीट कंदुसि। निसार अहमद खोड़ो जेको पीपल्स पार्टी सिंध जो सदर आहे उनजो चवणु आहे त जेकॾहिं सुभाणे तरमीम जे हवाले सां इरसा एक्ट में का बि तरमीम आई त भली प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी जो कहिड़ो बि फ़ैसिलो हुजे। भली ज़रदारी साहिब जो जेको फ़ैसिलो हुजे इन जुमिले ते मूंखे ऑब्जेक्शन आहे। जे उनजो फ़ैसिलो हुजे तव्हां उनखे ऑन कंदो? न, इन ते मूंखे ऑब्जेक्शन आहे। न, जेकॾहिं उहो फ़ैसिलो करे थो त इन ते मूंखे ऑब्जेक्शन आहे। पार्लियामेंट खे फ़ैसिलो करणो आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे फ़ैसिलो करणो आहे। तव्हां ज़रदारी साहिब जो नालो खणी उनखे तव्हां मूड़ ते इल्ज़ाम नथा करे सघो। ओके, पार्लियामेंट जे अंदरि जेकॾहिं का तरमीम अहिड़े क़िस्म जी आई त पीपी सिंध उनजी भरपूर मुखालफ़त कंदी। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। निसार अहमद खोड़ो साहब, रफ़ीक भुट्टो साहब, इज़हार सुमरो साहब, तव्हां टिनी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।